अवामी न्यूज़ में खबर ने सिलसिलो जारी है। वहाँ के समारोह का खबर डालो। समारोह में पाकिस्तान नौजवान एहताज जे एम गडजानी पाकिस्तान नौजवान एहताज जे चेयरमैन KH खाशकेली जे ज़ेर क़यादत में थी गुज़री, जंहिंमें सभई कारकुननि जी शिरकत कई। इन मौके ते पाकिस्तान नौजवान एहताज जे कोऑर्डिनेटर माना राम कोहली, डिप्टी जनरल सेक्रेटरी अशोक कुमार तकरीब के खिताब कंदे चयो त अॼु जी मीटिंग जो मक़सद आहे त समारोह तालके में भी पाकिस्तान नौजवान एहताज जे मुतफ़िका तौर बाडी चूंडी रहिया आहियूं। जॾहिं पाकिस्तान नौजवान एहताज जे चेयरमैन पारां मुतफ़िका तौर ते समारोह तालके जी बाडी चूंडी वई। तालका सदर करीमदाद खाशकेली, जनरल सेक्रेटरी भरत कुमार मेघवाल ऐं ॿियनि खे चूंडियो वियो। हिननि वधीक चयो त यौम पाकिस्तान जे सिलसिले में पिण अॻवाननि पारां भरपूर हिसो वठण जो फ़ैसिलो पिण कयो वियो आहे। इन मौके ते ज़िले उमरकोट जे रिकॉर्ड सेक्रेटरी मुर्तज़ा खाशकेली, आबिद कुरैशी, इरफान अली खाशकेली ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।